असां सां आयल तमाम मोज़िज़ दोस्त मुख़्तलिफ़ बिरादरियुनि मां ऐं मुंहिंजा रेती शहर जा दोस्तो भाइरो बुज़ुर्गो अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो सभिनि खां पहिरियों त मां अब्दुल रशीद ख़ान ऐं जेकी बि असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रेती जी टीम आहे सभिनि जो तौराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जे अॼु जो हे सुहिणो ख़ूबसूरत प्रोग्राम हे सजायो आहे। मुझे दोस्तों असां खालदाबाद मां निकरूं था तो असां खे तरबियत इहा मिले थी तो को भी सियासी मुखालिफ हुजे तो असां खे कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जे लाइ हमेशह रोकियो वियो आहे पंहिंजे वॾनि जे तरफ़ों, पंहिंजे वालिद साहब जे तरफ़ों। असांजी इहा तरबियत इहा आहे। पर मां सम्झां थो उबावड़े में हिकिड़ो शैतान वसे थो जेके इज्जत जो शायद मकसद ही खबर कोने। उनके तो मां बुधाइण तो चाहियां, कल हिते रेती में आयो आ, इनके मां इहो इन शैतान के बुधायां तेरी महताब के पाण के समझे छा तो हिंजी हैसियत केड़ी आ। मांजे वालिद साहब जे इन कल ॻाल्हायो आ। इनखां मां इहो तो पुछण चाहियां कि तू आहे केर जो तू मुंहिंजी कौम लुंडन के खिलाफ ॻाल्हायो आ। असांजी कौम शरीफ जरूर आ, इज्जत वाली कौम आ, गैरतमंद कौम आ, दिलेर कौम आ। को भी उबावड़े में मांखे ॿुधाए त असांजी बिरादरी मां कंहिंखे भी को सनी मां सनी तकलीफ़ हुजे असां अॼु भी हुननि खां माफ़ी वठण जे लाइ तयार आहियूं। को आहे हिते को ॿुधाइण वारो तव्हांजे पाड़े में भी हिते वसनि था, हे सम्झे छा थो पाण खे। कल भी मां इनके चवंदुसि मता तू समझे असां बयान ॾियूं था या को धमकी ॾियूं था, न बयान थई न धमकी थई। कल भी दुआ कर उन्हीं के जंहिंजे ख़िलाफ़ तू ॻाल्हायो मुंहिंजे वालिद साहब के, ना तो तोखे झंगल मलिक पहिरियों असां जवाब ॾियूं आहे। तू झंगल मलिक न कोन टपी सघे आ। सियासत कयो इज्जत सां कयो, सियासत इज्जत ख़ातिर करूं था, इज्जत चाहियूं था, इज्जत ॾियूं था, इज्जत लहूं था। सियासत करण जो असांजो हिकिड़ो ही मकसद आहे, सिर्फ इज्जत। ज़बान अल्लाह ताला तव्हांजे वात में ॾिनी आहे त वात मां ॻाल्हायो, ज़बान ॿाहिरि कढी को न ॻाल्हाए। असांजा दोस्त वेठा आहियो, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि मां तालुक रखो था। तव्हां ॿुधायो अगरि असां कंहिंजे ख़िलाफ़ कॾहिं कुझु ॻाल्हायो आहे, पंहिंजो किरदार ॾेखारींदासीं, पंहिंजी ख़िदमत ॾेखारींदासीं। बाक़ी तू कल हथियारनि जूं ॻाल्हियूं करे पियो। अॼु मां तोखे रेती में भी चवां थो, सरदार लुंड मां जो नालो अथई, खारे लुंड जो मां पुट आहियां। हथियार हाणे खणजा जा माता, मां तोखे चवई थो इलेक्शन करणी आहे त इलेक्शन कर। तोखे अगरि ज़ातियात ते असां सां को मसलो आहे वरी तू असांखे चवे थो मासां फिलानी बिरादरी गाॾा, मासां फिलानी बिरादरी गाॾा। असां सां भी उहे दोस्त जेके तोसां ॻाल्हाइनि असांजा क़ाबिल एहतराम आहिनि। बाक़ी असां सां भी हर बिरादरी जो दोस्त गाॾा। तू मांखे बिरादरी जो नालो खण जंहिंजो दोस्त असां सां गॾु न आहे। जेके तोसां गॾु आहिनि क़ाबिल एहतराम आहिनि, मगर उहे तोखे मांखे उम्मीद इहा आहे ऐं उहे पंहिंजी इज़त वारा माण्हू आहिनि। उहे कॾहिं ईअं तोखे न चवंदा जो तू असांजे कुल्हे ते भी तू हक़लू ॾे माण्हुनि खे। तोखे घणो शौक़ु आहे, तू निकिरी अचो बावड़े चौसूल ते तोखे ॾिसी वठूं था। इलेक्शन खां पहिरियों तू तोखे मुआहिदो अटकाइण जो शौक़ु आहे, तोखे मुआहिदो अटकाइण जो शौक़ु आहे त इलेक्शन खां पहिरियों हली आ रोड ते निकिरी आ, तोखे ॾिसी वठूं था। बाक़ी अची अवाम में अचो, पंहिंजी ख़िदमत ॾेखारियो, पंहिंजो किरदार ॾेखार। मां वरी भी चवंदोमांसि ज़बान वात में रखी हाणे ॻाल्हा। सियासत आहे, सियासत के सियासत कयो। हे नंढा ॿार बीठा आहिनि, तव्हां जी कंहिंजे इज़त वारे जे लाइ तव्हां ॻाल्हायो था। हिन नंढे ॿारनि ते असां छा असर छॾूं था सियासतदान? छा तव्हां पंहिंजे घर में इहा ॿोली ॻाल्हाईंदा आहियो? मूंखे इहो लॻे थो शायदि ॻाल्हाईंदा हूंदा। जेको तव्हां अगरि हिन नंढे ॿारनि जे साम्हूं अगरि मां को गुथी ॻाल्हि कंदुसि, कंहिंजे ख़िलाफ़ मां अची ज़ातियात ते ॻाल्हाईंदुसि त मां शायदि पोइ पंहिंजे घर में उहा ॻाल्हि कंदो हूंदुसि।
हिनन के मां इहो चवंदुसि हिनन के मां इहो चवंदुसि त महिरबानी करे पंहिंजी वित में रही ॻाल्हायो, वित मां न निकिरो। सियासत करण आया आहियूं इज़त जे लाइ, ऐं इज़त ॾियूं था, इज़त लहूं था, को बि हुजे। बाक़ी रही ॻाल्हि, कल वरी हिकिड़ी नवी हिकिड़ो शोशो हस्बे मामूल, मां चवंदुसि हस्बे मामूल, कल हिन दफ़ा शायदि को मज़हब फ़िरके जी ॻाल्हि न थई, वरी हिकिड़ो नवो चूरी वेचण हलिया आहिनि, जामुट की बरोच की। अज मां चाचड़ बिरादरी में तकरीबन अक्सर चाचड़ बिरादरी जा मां चाचड़ बिरादरी में बीठो आं। मां इनके चवां तो अज इनके चाचड़ बिरादरी जा हक हकूक याद आया आहिनि। बाबा चाचड़ बिरादरी मां ताल्लुक रखे तो अली नवाज़ खान चाचड़, वो पाकिस्तान पीपल्स पार्टी को एप्लीकेशन दी PS 18 जे लाइ, तू हुनजी वर्क छो न कई? तू अली नवाज़ खान जी वर्क करे। असां भी चाचड़ बिरादरी सां गॾु हुयासीं, शहरियार खान भी गॾु हुजे, सभु हुजे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो फैसलो हुजे। अज वरी नओं आहे, जागो जागो चाचड़। चाचड़ तोखां वधीक असां सां मोहब्बत करनि था, असां हुननि सां मोहब्बत करनि था। को भी बिरादरी हुजे। मुंहिंजे वालिद साहब मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में हमेशह इहो चयो आहे कि अवाम रखे, हिन खे जवाब दे, असां कोन्हे, असां अवाम खे जवाब दे आहियूं कि अवाम जाते हल्फिया कसम वठंदी, असां हल्फिया ॾियण जे लाइ तयार आहियूं कि असांखे इन शइ जी ख़बर कोन्हे, ना असां में इहा धप वसे थी। मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, मूंखे इहो ॿुधायो छो भला उबावड़े तालके में इहे शरपसंदी या फितरनि जी इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि। असांजे ज़िले में 4 ॿिया तालका बि आहिनि, 2 असांजे हल्के में बि आहिनि। छो हिननि जो कम ही इहो आहे कि ग़रीब माण्हुनि खे बरगलाए असां पोइ उन्ही ते सियासत कयूं। मूंखे इहो ॿुधाइनि, अगर हे चवनि था मां हिननि खे जवाब ॾे, जीअं मां पहिरें चयो हिननि खे मां कोन, मां अवाम खे जवाब ॾियां। अवाम जे लाइ मां ॻाल्हि ॿुधायां थो, PS 18 इन 198 में जेको PS 18 आहे, जेको भी असांजी डेवलपमेंट स्कीम्स हलियूं आहिनि, ख़िदमात आहिनि, 40 तकरीबन स्कीम आहे, ऐं 40 माना मां ॾेखारे सघां थो, ऐं हर यूनियन काउंसिल में ॾेखारे सघां थो। अवाम फ़ैसिलो करे छा उहे ॼामोटनि में घणियूं आहिनि या बरोचनि में घणियूं आहिनि। बरोच भी असांजा भाउ आहिनि, ॼामोट भी असांजा भाउ आहिनि। हे रेती में असां बीठा आहियूं, रेती में तव्हां सभु गवाह हूंदा हुए। हे मेंगवाड़ बिरादरी जो मंदिर हुयो, असां मेंगवाड़ बिरादरी खे बि हमेशह पंहिंजे सीने सां लातो आहे। हिंदू बिरादरी आहे, हुननि खे बि पाण सां असां हमेशह भाकुर पाए हलिया आहियूं, भाईपी सां हलिया आहियूं। छो जो असां सियासत कयूं था ख़िदमत ख़ातिर, ख़ल्क़े ख़ुदा जी। तव्हां सियासतदान, असां सियासतदान, बाबा 8 तारीख़ खां पोइ अॻिते पोइ हर को हूंदो, पर ख़ुदा हिन आवाम खे बरगलायो न। बनो हर कंहिंजो बनो हिक ॿिए सां गॾु आहे, ॿारे बचण अचण वञण आहे। पंहिंजी हिकिड़ी ख़सीस सियासत जे लाइ जो तव्हांखे ॿियो ढोंग नथो मिले, तव्हांजी इहा ॻाल्हियूं शुरू करे ॾिनियूं आहिनि। असां घणी कोशिश कईसीं बाबा, असां कंहिंजे ख़िलाफ़ न ॻाल्हायूं। असां हमेशह इहा ॻाल्हि कई आहे। तव्हां कुझु दोस्त हूंदा जिन्हनि असांखे ॾिठो हूंदो, असां हिते हल्के में तक़रीबन 5 साल पूरा हलिया आहियूं। असां हमेशह जेको आहे, हमेशह जाते ॻाल्हायो आहे, हाल अहवाल हुजनि, तकरीर हुजे, कुझु बि हुजे, असां हमेशह पंहिंजी ख़िदमत ॿुधाई आहे, पंहिंजो किरदारु ॿुधायो आहे, पंहिंजे टाइम जो जवाबु ॾिनो आहे। बाक़ी असां काथे भी कंहिं भी बिरादरी वटि वेंदा आहियूं, असां कॾहिं भी अहिड़ी ॻाल्हि न कई आहे, न असांजे सोच में आहे, न असांखे ॾाह ईंदी आहे। हे जेकी शोशो जेको हिननि जो मां चयो चूरी वेचण हलिया आहिनि, हिननि खे मां इहो पुछां थो कि बाबा असां त जॾहिं 2005-8 साल थिया हूंदा तकरीबन उबावड़े हलूं पिया, उबावड़े में जॾहिं मां अचणु शुरू थियो त मूंखे त पोइ ख़बर पई आहे बाबा ॼामोटकी बि आहे त बरोचकी बि आहे, छो जो तव्हां जहिड़ा शैतान हिते वसनि था। असां कॾहिं पंहिंजो ॾेरकी हुजे, तव्हां सभु ईंदा वेंदा बीठा आहियो, मीरपुर हुजे,
या खानगढ़ तालको हुजे या घोटकी तालको हुजे, असां त कॾहिं होड़े ॻाल्हि कोन ॿुधी आहे। बाबा तव्हां इहो ॿुधायो तव्हां छा ख़िदमत कई आहे? अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तव्हां ख़िलाफ़ ॻाल्हायो था। तव्हां मूंखे ॿुधायो पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं नौकरियूं हुजनि, डेवलपमेंट वर्क हुजे, उहो कढ तूं छा कयो आहे? उहो बि पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनियूं। जेके बि शयूं पंहिंजो हिन ॾिनियूं, नौकरियूं हुजनि या डेवलपमेंट जा कम हुजनि, छो अची हिते? अगरि कंहिंखे, वरी मां चवां थो, अगरि कंहिंखे शौक़ु आहे को ज़ाती मुआलो अटकाइण जो त बिस्मिल्लाह, शरीफ़ आहियूं, कमज़ोर कोन आहियूं यार। हमेशा जवाब क़बर मां कोन ईंदो, जेको जींदो माण्हू हूंदो ज़रूर जवाब ॾींदो। पर असां हे लफ़्ज़नि जी जंग में वञण असां नथा चाहियूं, छो जो असां सियासत करण था चाहियूं। सियासत खे सियासत करे हलायो। बाक़ी अॼु मां वरी बि इनके चवां थो, पंहिंजे वात में ज़बान रखी ॻाल्हाइजां। मुंहिंजे वालिद जॾहिं हाणे न ॻाल्हाइजां न त रोडनि ते हिक ॿिए खे मिलंदासीं। हाणे इहो मां चवां ई थो, ॿुधंदो हूंदो ज़रूर। जेके इन सां गॾु दोस्त आहिनि उहे क़ाबिल एहतराम असांजा साईं आहिनि। मां हुननि खे बि चवां थो, शायदि उमिरि जो तक़ाज़ो हूंदो, तव्हां खे सम्झायो। वरी चयो तो फिलानो मां सां गॾु, फिलानो मां सां गॾु। उहे तोखे छा था चवनि? तूं उथी वञी हथियार खण। हथियार शायदि हिननि पहिरीं दफ़ा ॾिठा हूंदा। बहरहाल असांजो कॾहिं बि जेको हे ताणी कैंपेन जे हवाले सां त असां कोन आयासीं। अब्दुल रशीद ख़ान वटि मां आयो आहियां त मुंहिंजो पंहिंजे घर आयो आहियां। हिते हमेशा उहा जेकी पंहिंजा वरी सिक सीस आहे, असांखे हमेशा उहा मिली अब्दुल रशीद ख़ान। अॼु बि उहो ई आहे। अब्दुल रशीद ख़ान सां को मुंहिंजो सियासी वास्तो, घणनि खे ख़बर हूंदी, को सियासी वास्तो कोन्हे। अब्दुल रशीद ख़ान सां असांजी दोस्ती आहे, दोस्ती वारो वास्तो आहे असांजो अब्दुल रशीद ख़ान सां। जेके बि तक़रीबन दोस्त आहिनि असांजा, सभु असांजा भाउ आहियो, क़ाबिल एहतराम आहियो। जेके ख़िदमत आहिनि इंशाअल्लाह जीअं वर्क में हाणे लहंदासीं, तव्हांखे हिकु हिकु शइ घणियूं नज़र बि ईंदियूं हूंदियूं, अञा नज़र बि ईंदियूं। त 40 असांजियूं स्कीम्स आहिनि PS18 में। 40 स्कीमनि जो मां हिसाब ॾियण जे लाइ तयारु आहियां। आख़िर में मां थोड़ी सर्दी जी शिदत बि वधी वेंदी आहे। असांजा दोस्त भाउ सभिनि जो तोराइतो आहियां ऐं इहो गुज़ारिश कंदुसि अदा जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पैनल आहे, तव्हां सभु जेके दोस्त आहियो, सभु निकिरी वञो, सभु पंहिंजे दोस्तनि अहबाबनि ब्रदरनि ॾे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो असांजो पैगाम खणी वञो। त जीअं 8 तारीख़ ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बिलावल साहब जी तीर जे निशान जी हेठ मथे फतह थी इंशाअल्लाह ताला। बहरहाल असां कंहिं बि दोस्त जे ख़िलाफ़ पाण ज़ात ॻाल्हाइण नथा चाहियूं, असांखे मजबूर न करनि त। न त जीअं मां चयो, पोइ हाणे हिक ॿिए खे रोडनि ते ॾिसंदासीं, हिकिड़ो ग़लति मैसेज असां ॾींदासीं। जीअं मां चयो, बाबा तव्हां ॿारनि जे साम्हूं असां जेको ॻाल्हाईंदासीं उहे शइ सिखंदा। इंशाअल्लाह ताला ये मेला हमेशा ये मचंदा रहंदा। रेती तव्हांजी आहे, रेती वासिम जी आहे। तरक्याती कम हाणे वो टाइम कोन्हे। जीअं मां चयो, मां पंहिंजे घर आयो आहियां। इंशाअल्लाह जंहिं महिल वर्क ते ईंदासीं, कुझु मुंहिंजो ख़्याल आहे जल्द, कुझु ॾींहंनि में, हफ़्ते सवा में, त इंशाअल्लाह ताला तव्हांखे हिकु हिकु तरक्याती कम जो ॿुधाईंदासीं। छा यूनियन काउंसिल सॼी ते ॻाल्हि कंदासीं, तालके सॼे ते ॻाल्हि कंदासीं। अगरि असां हक़दार न आहियूं, अगरि असांखे वधीक ख़िदमत आहिनि, त पोइ असां वोट जा हक़दार न आहियूं। अगरि असांखे कंहिं जूं वधीक ख़िदमत न आहिनि, पोइ असां वोट जा ज़रूर हक़दार आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी हक़दार आहे। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला ख़ैर कंदो। इंशाअल्लाह ताला ये मेल लगा रहंदा। हाणे इंशाअल्लाह ताला आहिस्ता आहिस्ता जेकी फॉर्मल कैंपेन आहे, वर्क आहे, उहा हाणे शुरू थींदी। पाण इंशाअल्लाह गॾिया बीठा आहियूं। जीए भुट्टो।